बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, उन जी तबलीग करण जो जेको अंदाज़ हो उहो सभिनी खां निरालो हुयो। कॾहिं काथे रहंदो हुयो, कॾहिं काथे रहंदो हुयो, हर इलाइक़े में वेंदो हो, उन जा मुख़्तलिफ़ मिसाल हूंदा हुआ सम्झाइण जा। हिकिड़ी वॾी कचहरी लॻी, उन में उहो बुज़ुर्ग वेठो, पंहिंजी मुट्ठी बंदि करे सभिनी कचहरी वारनि सां मुख़ातिब थी फरमाई त हिन मुठीअ में छा आहे। हिकिड़े माण्हूअ चयो साईं हिन में हीरा आहिनि, ॿिए माण्हूअ चयो साईं तव्हांजी हिन मुठी में सोन हूंदो, टे माण्हूअ चयो साईं अगरि हीरो नाहे सोन नाहे त पक चांदी हूंदो। काफ़ी माण्हुनि पंहिंजा मुख़्तलिफ़ राया ॾिना। उन बुज़ुर्ग जो मुठी खोली त उन में ख़ाक ऐं कुझु पथरियूं हुयूं। सभु हैरान थी विया त सभिनी जा जेके लॻल तुका हुया उहे सभु ग़लति साबित थिया। बुज़ुर्ग फरमायो त हीअ मुठी जॾहिं बंदि हुई त तव्हां सभिनी जा ख़्याल इहे हुया त हिन में हीरो बि थी सघे थो, सोन बि थी सघे थो, हीअ चांदी बि थी सघे थो, का क़ीमती शयुनि जा तव्हां नाला खयां। अलाह ऐं अलाह जे रसूल औरत खे पर्दे जो सख़्ती सां हुकुम ॾिनो आहे। हीअ मिसाल औरत जे पर्दे ते आहे त मुठी बंदि आहे, औरत पर्दे में आहे त हीरा लाल जवाहर सोन मोती जो माण्हुनि जो ख़्यालु थो वञे त सोन बि थी सघे थो, मोती बि थी सघे थो, उनजो हुस्न हीरो बि थी सघे थो। अगरि औरत बग़ैर पर्दे में बाज़ारूं घुमंदी त उन ख़ाक ऐं पथरनि जी मिसाल आहे जंहिंजी का बि अहमियत कोन्हे। असां सभु मुस्लमान आहियूं। पर्दे जे लाइ सख़्ती सां चयो वियो आहे त औरत पर्दो करे, पंहिंजे घर में बि हले त पर्दे सां हले। अगरि औरत पर्दो न कंदी त इन जो गुनाह उनजे मर्दनि ते बि पुछाणो उन्हनि खां बि थींदो त मर्द पंहिंजो हुकुम जारी कनि त पंहिंजे घर जे औरतुनि खे पर्दो कराइनि ते सख़्ती कनि त जीअं बग़ैर पर्दे हू ॿाहिरि न निकिरनि। ईअं न थिए जो रोज़े महशर में ग़लतियुनि ऐं ग़फ़लत जे करे शर्म खां असांजो कंधु हेठि हुजे। मुंहिंजी दुआ आहे त अलाह पाक उन सभिनी मुस्लमान औरतुनि खे पर्दे करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अल्लाह निगहबान।